अफ़सोसनाक ख़बर आहे नास्टी नवा खे आगाह कयूं पिया केपी ऐं बलूचिस्तान में धार रोड हादसा थिया आहिनि। 10 ॼणा फ़ौत थी विया आहिनि जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। कयूमाबाद में बस ऐं कार जी टक्कर में 5 ॼणा फ़ौत जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लसबेले में कोस्टल हाईवे ते ॿिनि मुसाफ़िर बसुनि में टक्कर थियो आहे। टक्कर सबबि 5 मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू टीमुनि वाक़िए वारे हंधि पहुची फ़ौतुनि ॼमण ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया केपी ऐं बलूचिस्तान में धार रोड हादसा थिया आहिनि। 10 ॼणा फ़ौत थी विया आहिनि जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। महमद पेचो कयूमाबाद में बस ऐं कार जे टक्कर में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लसबेले में कोस्टल हाईवे ते ॿिनि मुसाफ़िर बसुनि में टक्कर सबबि 5 मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि। रेस्क्यू टीमुनि वाक़िए वारे हंधि पहुची फ़ौतुनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया केपी ऐं बलूचिस्तान में धार रोड हादसा थिया आहिनि। 10 ॼणा फ़ौत थी विया आहिनि जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। महमद वेझो कयूमाबाद में बस ऐं कार जे टक्कर में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।